ॿी ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। बुलड़ी शाह करीम में बेनज़ीर इनकम सपोर्ट सेंटर बंद, समय मुस्तहिक औरतूं दरबदर। ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। बुलड़ी शाह करीम में बेनज़ीर इनकम सपोर्ट बंद, समय मुस्तहिक औरतूं दरबदर। सेनेटर बंद हुजण सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदड़ मुस्तहिक औरतूं रुली वयूं। फौरी तौर नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। ख़बरों ते पहुचे पे बुलड़ी शाह करीम में बेनज़ीर इनकम सपोर्ट सेंटर बंद हुजण सबब समय मुस्तहिक औरतूं सख्त परेशान आहिनि। सेंटर बंद हुजण सबब मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदड़ मुस्तहिक औरतूं रुली वयूं। फौरी तौर नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो। BISP सेंटर बुलड़ी शाह करीम बिना सबब ॿुधाइण जे बंदि कयो वियो आहे, जिते केतिरा ई मर्द ऐं औरतूं मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सेंटर बंद लगो पियो आहे। पैसा हाणे असीं परे वारा गरीब अचूं त 500 रुपये जो तेल भरायूं, 1000 कटियनि पिया, घरनि मां पैसा पिया कढनि, सेंटर बंदि पियो। असां केॾां वञूं गरीब? कहिड़ो ॾोह असां कयो आहे कि SB खे DSP खे घुरायो, सेंटर खुले, असां ग़रीबनि खे पैसा ॾे, मदद ॾे, मिलनि त ख़ुदा कान पिया न, घरां त कोन पिया ॾियनि। हाणे 1000 कटियनि, 500 रुपये तेल भरूं, गरीब माण्हू पंचरा गाॾी कंहिंजी पिनी अचूं था, असां पंहिंजूं त कोन आहिनि। वरी हुते असांजो कार्ड कोन वठनि त असांखे 1000 कटे छॾीनि। असांजे ग़रीबनि खे रुलाइनि पिया, असांखे पैसा ई नथा ॾियनि। मज़दूरी करियूं, मज़दूरी खाऊं, असां वटि कोन्हे पैसो, असीं बच्चनि खे किथां पारियूं। खणी अचो दरे भरे रुली वञूं, अॼु ॿियो टियों चकर आया आहियूं, पैसा कोन था ॾियनि। छाजो मसइलो आहे? असांखे मथां ऑफिसर पैसा ॾेई वञनि, माना हे नथा ॾियनि, घर में पिया पैसा लाइनि। ग़रीब माण्हू असीं मज़दूरी करियूं, मज़दूरी खाऊं, जोड़ा वायूं, ॿनियुनि जा कमु करियूं, ॿियो असांजो कुझु कोन्हे हिन में रोज़ी पाणी। इहो ई हारे पिया बनियूं करे वठूं। असांजी पंहिंजी ज़मीन त कोन्हे जे असीं हुन मां कढूं खायूं। असीं ईअं 5 रुपयनि ते हलो पिया, ग़रीब माण्हू बच्चा रोलियो हुते भॼूं, ईअं कोन्हे। नंढड़ा ॿार आहिनि, हाणे सेंटर बंदि लॻो पिया, हाणे खोलीनि त असीं ग़रीब माण्हू पैसा खणूं, सना बच्चा छॾे रोन पिया घर। ग़रीब मदद करियो, जे पैसा 5 रुपया जेके असांखे ॾींदा न, इहे असांखे ॾेई छॾीनि, असीं को तंग थियूं। सेंटर बंदि करे छॾियो, हाणे असां बच्चा वठी केॾां वञूं भला, दर बदर कहिड़े पासे थियूं, छा आहे? हे महिरबानी करियो, जल्दी खोलाए थो बचिड़ा, कंहिंजा खणी, कंहिंजा बि हुजनि बच्चा सुकून सां खणी वञनि हलिया। हाणे हे केतिरी अवाम वीचारी परेशान आहे। टाउन कमेटी बुलड़ी शाह करीम में सेंटर हलंदड़ो मुस्तहिक औरतुनि जे लाइ जेको बग़ैर इतला जे इंतिज़ामिया पारां बंदि कयो वियो आहे। अॼु सुबुह सवेरे जीअं ई दूर दराज़ इलाइक़नि खां हिते मुस्तहिक औरतूं आयूं, ॻरा भाड़ा ऐं किराया भरे सेंटर बंदि आहे। ऐं जेके डिवाइस होल्डर आहिनि, जेके ब्रोकर आहिनि, उहे पंहिंजे निजी घरनि में जेको सो ग़ैर क़ानूनी तौर ते लोकेशनूं खोलराए पैसा ॾेई पंहिंजे घरनि में हलाइनि पिया। हिते जे ग़रीब औरतूं उहे परेशान आहिनि। असां इंतिज़ामिया खां लाॻापियल जेके अख़्तियारियूं आहिनि, उन्हनि खां मुतालबो था कयूं त खुदारा हीउ शाह करीम जेको आहे उहो अहम शहरु आहे टंडो मोहम्मद खान ज़िले जो, ऐं हीउ जेको मर्कज़ आहे, हीउ मर्कज़ बिना इतला जे बंदि कयो वियो आहे, जेको औरतुनि जे लाइ जेको परेशानी जो बाहिस आहे। असां मुतालबो था कयूं बिना देर हिन सेंटर खे कंटिन्यू कयो वञे, ताकी मुस्तहिक औरतूं जेके आहिनि उहे पंहिंजी रक़म जेके वसूल कनि ऐं परेशानी खां बची सघनि। उस्मान पंवार, KTN न्यूज़, बुलड़ी शाह करीम।